बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। नाज़रीन, प्रोग्राम अचो त वीचारियो में मां आया आवां जो मेज़बान जावेद उस्मान बिजाणी। असां सां वीडियो लिंक ज़रिए शरीक गुफ्तगू आहिनि साबिक़ ज़िलई अमीर जमात इस्लामी जैकबाद इमदादुल्लाह बिजरानी साहब। इमदादुल्लाह साहब, अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम अस्सलाम साईं। इमदादुल्लाह साहब, जेटीएन न्यूज़ तरफ़ां अवां सां मुखातिब आहियूं। सब खां पहिरियों सवाल इमदादुल्लाह साहब, आलमी वबा कोरोना वायरस सबब जिते पूरे मुल्क में लॉकडाउन सबब बहरान पूरो मुल्क जो बहरान जो शिकार हो, ख़ास तौर ते मज़दूर तबको बेइंतहा मुतासिर थियो। असी वक्तन बवक्तन अवां जूं सरगर्मियूं सोशल मीडिया ज़रिए ॾिसंदा रहियासीं। इन हवाले सां मजमूई तौर पंहिंजी सरगर्मियुनि खां असांखे आगाह कंदा। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सभ खां पहिरियां दादा तव्हांजे जेटीएन न्यूज़ जी वॾी महिरबानी जो तव्हां अॼु असांखे इहो मौक़ो फ़राहम कयो जो असां जेके बि खिलाई सरगर्मियूं कयूं आहिनि फुल शहर जे अंदरि उहे आवाम उन्नास ताईं जेका पहुचायूं। हीअ जेका कोरोना वेबाई मर्ज़ जेको आहे पूरी दुनिया में, पूरे मुल्क पाकिस्तान में ऐं असांजे हिन इलाइक़े में ज़िले जैकबाद में ऐं असां जंहिं शहर में रहूं था ठुल शहर में बि जेको आहे ईअं ई जेको आहे जीअं ॿिए हंधि जेका माण्हू मुतासिर थिया, असांजे ठुल शहर जे अंदरि बि माण्हू मुतासिर थिया। पहिरें ॾींहं खां वठी जॾहिं पूरो मुल्क जेको आहे या पूरी सिंध जेको आहे लॉकडाउन थी, अहिड़े तरीक़े सां ठुल शहर बि लॉकडाउन थियो। ऐं इन लॉकडाउन खां बाद में छो त हीउ जेको असांजो शहर आहे ठुल, हीउ को एॾो वॾो शहर न आहे, नंढो शहर आहे। हिन में तक़रीबन 90% आबादी उहा आहे जेका डेली वेजिस ते आहे, जेका रोज़ कमाए रोज़ खाए। ऐं मज़दूर तबिको जेको आहे असांजे हिन शहर में, असांजी एरिया में तमामु वॾे पैमाने ते रहे थो। उहो मज़दूर जेको होटल ते कमाए थो, उहो माण्हू जेको पंहिंजो रिक्शो हलाए थो, उहो माण्हू जेको रेड़ी हलाए थो पियो, या उहो माण्हू कंहिं दुकान ते जेको मज़दूरी करे थो पियो, उहो घरु वेठी वियो। ऐं उनखां बाद में इन लॉकडाउन खां बाद में उन्हनि माण्हुनि जी उन डेली वेजिस रोज़ कमाए रोज़ खाइण वारे माण्हुनि जी हालत जेका उहा ॾींहों ॾींहुं अबतर थियणु लॻी। बसि इन ई मौक़े या इन ई जेको आहे मुनासिबत सां हिन सभु शइ खे ॾिसंदे जमात इस्लामी ऐं ख़िदमत फाउंडेशन ठुल शहर जे अंदरि फलाई जेको आहे कमु शुरू कयो, फलाई सरगर्मियूं शुरू कयूं। सभ खां पहिरियां असां इहो कमु कयोसीं त असां हिन पंहिंजे शहर जे अंदरि ठुल शहर ऐं गिरदाई जे अंदरि जेको आहे असां हिकु फंड जी हिकु चंद जी जेको आहे मुहिम हलाईसीं। ऐं उनखां बाद में असां कोशिशि करे यानी उन्हनि मुतासिर माण्हुनि डेली वेजिस वारे माण्हुनि खे घरनि ताईं जेको आहे राशन पहुचाइण जो सिलसिलो शुरू कयोसीं। इन सिलसिले में असां शहर जे अंदरि तक़रीबन कोई 400-500 घरनि 400-500 जेको आहे माण्हुनि ताईं जेको आहे ख़ानदाननि ताईं उहो जेके डेली वेजिस वारा माण्हू हुया उन्हनि ताईं जेको आहे असां राशन पहुचायोसीं। उनखां बाद में असांजो सिर्फ़ु राशन पहुचाइण ताईं न हुयो, उनखां पोइ असां क्लोरीन जो एंटी वायरस जेको स्प्रे आहे उहो स्प्रे जेको आहे असां शहर जे अंदरि जेके इबादत गाहूं आहिनि, मस्जिदूं आहिनि, मंदर आहिनि ऐं उनखां अलावा इमाम बारगाहूं आहिनि, दरगाहूं आहिनि, उन्हनि में असां क्लोरीन जो एंटी वायरस हिकिड़ो स्प्रे शुरू कयो। ऐं शहर जे अंदरि असां को 40 मस्जिदुनि में, 10 जेको आहे मंदरनि में, 2 इमाम बारगाहूं, 2 दरगाहूं, इन्हनि में असां क्लोरीन जो एंटी वायरस क्लोरीन जो जेको स्प्रे शुरू कयो ताकि हीउ जेको आहे मतिलबु इबादत गाहनि में जेके माण्हू अचनि था जेको आहे इबादत करणु, त उहे हिन वायरस सां जेको आहे बची सघनि। अच्छा इमदादुल्लाह साहब, असीं सोशल मीडिया ज़रिए इहो बि ॾिठोसीं त अवां ऐं अवां जी जेकी अल ख़िदमत टीम हुई उन्हनि जे कुलनि ते जेका त राशन जा बोरा हुआ। ऐं किथे जेको असां इहो बि ॾिठोसीं त अवां डॉक्टरनि खे जेका कोरोना खां हिफ़ाज़ती किटूं बि फ़राहम कयूं ऐं जेका त इहो जेको तव्हां ज़िक्र कयो पिया जरासीम मार स्प्रे बि करायो। इन सां माना इहो जेको मजमूई इहो माना थोरी वज़ाहत कजो जेके तव्हां इहे किटूं डॉक्टरनि खे ॾिनो, इहो जरासीम मार स्प्रे बि करायो ऐं राशन बि घर घर पहुचायो, इहो थोरो मजमूई इन हवाले सां असांखे आगाह कंदा। जी, असां 500 ख़ानदाननि ताईं ठुल शहर जे अंदरि जेको आहे घर घर वञी राशन पहुचायो। ऐं उनखां बाद में जेको आहे मस्जिदुनि में, इमाम बारगाहुनि में, मंदरनि में ऐं दरगाहुनि में जेको आहे जरासीम कुझु स्प्रे जेको आहे उहो बि असां करायो। ऐं उनखां पोइ डॉक्टर्स जेके पंहिंजो मतिलबु अहम किरदारु अदा कनि पिया हिन वबा में ऐं हिन वबाई मर्ज़ खे जेको आहे रोकण में ऐं माण्हुनि खे जेको आहे इलाज मुआवज़े में, त उन्हनि डॉक्टरनि लाइ असां ठुल शहर जे अंदरि जेका सिविल हॉस्पिटल आहे जंहिंमें 30 खां वधीक जेको आहे डॉक्टर कमु कनि पिया ऐं उहे मुख़्तलिफ़ शहर जे पस गिरदाई जे ॻोठनि में वञी करे जेको आहे उते बि उन्हनि मरीज़नि जी जेको आहे चकास कनि पिया जिन खे जेको आहे पंहिंजो कोरोना जो शक हुयो। त उन्हनि जे लाइ असां जेको आहे यानी हिकिड़ी सेफ्टी किट्स जो जेको आहे बंदोबस्तु कयोसीं ऐं उहे असां शहर जो जेको हितां जो असांजो MS आहे
डॉक्टर अंसारी साहब, अब्दुल करीम अंसारी साहब, उन जे हवाले सां सेफ्टी किट्स बि जेको आहे फराहम कयासीं। उन खां अलावा जेको आहे असां वरी पंहिंजो जेको आहे असां शहर जे अंदरि यानी उन्हनि माण्हुनि ताईं ख़ासि तौर ते पुलिस आहे, जीअं जेको आहे सहाफ़ी आहिनि, जीअं जेको आहे असांजे बैंकुनि जो जेको आहे ॿाहिरियों जेको आहे अमलो आहे, जिन जो पब्लिक सां जेको आहे वास्तो पए पियो, उन्हनि खे असां जेको आहे मास्क बि फराहम कयासीं ऐं असां उनखे सैनिटाइज़र बि जेको आहे फराहम कयोसीं ताकी जीअं इहे माण्हू जेके आहिनि पंहिंजो किलो हिन खां जेको आहे मर्द खां बची सघनि ऐं हीअ जेको आहे कोरोना खां जेको आहे हुनजो जेको आहे बचाव मुमकिन थी सघे। अच्छा, इन खां अलावा ॿियो अव्हां खां पुछणो हो त इन कोरोना जे माहौल में ठुल शहर या पसकरदाई में अव्हां खे किथे कोई चूंडियल नुमाइंदा या ॿिया के नज़र आया अवाम जी ख़िदमत कंदे या उन्हनि जी परगोर लहंदे? जी, ॿिया बि असांजे हिन शहर जे अंदरि जेको आहे कुझु हुयूं पंहिंजो जेको आहे कि मतिलबु लोकल सतह ते कुझु दोस्तनि जेको आहे किथे पंहिंजो ठाहियूं माना NGOs वग़ैरह जे टाइप सां कुझु जेको आहे माना फलाई इदारा उहे जेके आहिनि ॿिए हिते जेको आहे असांजा उहे कमु कनि पिया। ऐं ॿियो नंबर इहो इनफ़रादी तौर ते बि माण्हुनि तमामु घणो कमु कयो। माना इनफ़रादी जेके मुंहिंजो सुवाल इहो आहे त जीअं असां पीपल्स पार्टी हुकुमरान जमायत आहे, उनजे असांजे जेके इलाइक़े ठुल में उनजा कुझु चूंडियल नुमाइंदा बि आहिनि। मां उन्हनि जे हवाले सां पुछां पियो, छा उहे इन माहौल में जेके कोरोना जो ॿूसाटियल माहौल हो उहे अव्हां खे नज़र आया अवाम जी ख़िदमत कंदे या अवाम जे डरनि ते वेंदे? बसि उहो बि साईं ईअं ई आहे जीअं तव्हां पूरी सिंध में जेको आहे ॾिसो पिया, यानी पूरी सिंध में जेको ॾिसो पिया उन में जेको मतिलबु गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट जे हवाले सां चूंडियल नुमाइंदनि जे हवाले सां जेको कमु थिए पियो, तो अहिड़े तरीक़े सां असांजे बि इलाइक़े में जेको आहे हिते बि जेको आहे उन ई तरीक़े ऐं उन पंहिंजो नहज ते बि जेको आहे कमु थियो ऐं गवर्नमेंट जे तरफ़ां MPs या जेको आहे चूंडियल नुमाइंदनि जे बि तरफ़ां जेको आहे थोरो घणो कमु जीअं जेको आहे तव्हां ॿाहिरि ॾिठो बिल्कुलु सेम जेको आहे उहो बि जेको आहे असांजे इलाइक़े में शहर जे अंदरि या ॿिए हंधि जेको आहे अहिड़े क़िस्म जो जेका कमु नज़र आया। इमदादुल्ला साहब, अव्हां खां आख़िरी सवाल, आलमी वबा कोरोना वायरस तव्हां छा ॾिसो था त ईंदड़ वक़्त में हू घटिजी सघे थी या वधी सघे थी? असां हिन वक़्तु जेका सूरत हाल आहे जेका ॾिसिजे पई त हीउ जेको कोरोना जी हिकु आलमी जेको आहे कि वबा आहे जेको हिकिड़ो तमामु वॾो जेको आहे मसइलो बणिजी वियो आहे, तो नज़र ईअं अचे पियो त हीउ को जेको आहे कि चंद महीननि जो या कुझु ॾींहंनि जो न आहे, यानी हीउ हिकिड़ो जेको आहे कि तमामु डिघो अरसो जेको हली सघे पियो ऐं कुझु तजिया कुझु जेको आहे कि माहिरीन जा तबसरा ऐं कुझु जेको आहे कि मतिलबु इहे शयूं अचनि पियूं त हीउ हिकिड़ो वॾो अरसो जेको आहे हलंदो। उनजे करे माण्हू खे जेको आहे कि एहतियात करणु खपे ऐं ख़ासि तौर ते सोशल डिस्टेंस जे हवाले सां ऐं एहतियाती तदाबीर जेके आहिनि उहे जेका रखणु खपनि। त हिन मां तव्हां इहा उमेद न रखो त हीउ जेको आहे कि हाणे बसि चंद महीननि खां बाद में हीउ बिल्कुलु ख़तमु थी वेंदो ऐं बिल्कुलु हालात जेको आहे उन नहज ते अची वेंदा। तो मां सम्झां थो पियो त हीउ हिकिड़ो डिघो अरसो, हिन खे साल बि लॻी सघे थो, 2 साल बि लॻी सघनि था पिया। उनजे करे हिन खे इन लाइ पंहिंजो पाण खे जेको आहे ज़हननि तयारु करणु खपे ऐं जेके एहतियाती तदाबीर आहिनि त उन ते जेको आहे कि अमल करणु खपे ऐं ज़हननि जेको आहे कि इन शइ ते जेको आहे कि असांखे पाण खे आमादा करणु खपे। इन लाइ हिकिड़ो जेको आहे डिघो अरसो जेको आहे जीअं असां तयारु रहूं, हीउ कुझु चंद महीननि जो या कुझु टाइम जो जेको आहे हीउ अरसो न हूंदो, मुंहिंजे ख़्याल में हीउ हिकु वॾो अरसो जेको हली सघे थो। इमदादुल्ला साहब, JTN वेब न्यूज़ खे टाइम ॾियण जी महिरबानी। वरी कंहिं प्रोग्राम में कंहिं ॿिए मौज़ू ते ॻाल्हाईंदासीं।